दोस्तों अजीज़ो मुसलमान भाइरो, इंसान जी कामयाबी जे लाए सिर्फ ऐं सिर्फ फ़क़त टे शयूं आहिनि। पूरे दीन जो खुलासो, पूरे दीन जो निचूड़ ऐं असां तहां जे पूरी जिंदगी जो मदार टे शयूं आहिनि। एक दीन जो इल्म, बियो उन ते अमल, टियों आहे एहसान। ये टे शयूं आहिनि। हाँ जेकर ये टे शयूं असां पंहिंजो जाइज़ो वठूं, जेकर ये असां में आयूं आहिनि त पोइ असां कामयाब हूं अल्हम्दुलिल्लाह। जेकर इन टिनि शयुनि मां जेकर कंहिंजी भी खोट आहे तो पोइ असां समझूं त असां नाकाम हूं ऐं असांखे हाणे ये टे शयूं पूरियूं करणियूं आहिनि ताकि असां पंहिंजी कामयाब जिंदगी गुज़ारे करे वञी अल्लाह सां मिलूं। हिकिड़ो इल्म, ॿियो अमल, टियों एहसान। एहसान छा आहे? आम माण्हू ये समझदा त शायद एहसान इहो आहे जेको हिक ॿिए खां चङाई कंदा आहियूं, ॾींदा आहियूं, वठंदा आहियूं, शायदि इहा एहसान जी माना आहे। न न, इहो बि असांजी ॿोली में एहसान जो लफ़्ज़ आहे, सही आहे, पर जेको असल एहसान जी माना आहे, जेको हदीस में अचे थो, उहो एहसान, उहा माना, उहो एहसान असां में अचे, ये टे शयूं अचनि। उहो छा आहे? एहसान जी माना हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाई आहे। इल्म जी माना भी तव्हां समझो था, अमल जी माना भी समझो था। एहसान छा आहे? हदीस पाक में लफ्ज़ आहिनि, गौर सां समझो ॻाल्हि खे। मां हिकु वॾा लफ़्ज़ चया आहिनि त असांजे दीनी पंहिंजी ज़िंदगी जी कामयाबी जो मदार सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन टिनि शयुनि ते आहे। पूरे दीन जो मक़सदु सिर्फ़ इहे टे शयूं आहिनि। जेकर इन मां का हिकु बि रहिजी वई त असांजे दीन जो मक़सदु रहिजी वियो। एहसान छा आहे? पाण फरमायूं, एहसान ही अथव, ओ उबुदुल्लाह कअन्नका तराहु फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराका औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यो एहसान जी माना अथव। पाण फरमायो अल्लाह जी इएं बंदगी कयो। एहसान जी माना साईं ॿुधाई आहे। इएं जिंदगी गुज़ारियो, अल्लाह जी इएं बंदगी कयो, का अन्नका तराहु, ॼण त अल्लाह के ॾिसी रहिया हो। पोइ कहिड़ी बि पहलू में जिंदगी गुज़ारे, कहिड़ी भी पहलू में, कहिड़ी भी माहौल में, समझ। दुकानदारी इएं कर ॼण त अल्लाह के ॾिसी रहियो आहियां। मदरसे जी खिदमत इएं कर ॼण अल्लाह के ॾिसी रहियो आहियां। तिजारत इएं कर ॼण अल्लाह के ॾिसी रहियो आहियां। मुलाज़मत इएं कर ॼण अल्लाह के ॾिसी रहियो आहियां। उबदुल्लाह जी माना जिंदगी गुज़ारण, बंदगी करण। उस्तादा पढ़ाए रहियो आहियां, इएं पढ़ाए ॼण अल्लाह के ॾिसी रहियो आहियां। केड़ा तो मुझे हुजूर जा जामे लफ्ज़, थोड़ो तव्हांजे तवज्जो जी ज़रूरत है बस। अल्लाह करे कान का शय अल्लाह तव्हांजे दिल में आने। छो मुझे साईं कहिड़ा लफ्ज़ फरमाया? छो तो मुजरिम जंहिंजो जुर्म कंदो आ, चो उन्हीं जेके साम्हूं ॾिसी ॾिसी न कंदो आ। अब चोर जंहिंजी चोरी करे वो साम्हूं पियो ॾिसे चोरी कंदुसि। ड्रोह कंदड़ दुकानदार वो साम्हूं ॾिसे कोन था ड्रोह कंदो, उनखे ख़बर ही मूंखे पकड़े वठंदो त मां ड्रोह कीअं कयां कंदो। वापारी जंहिंसां ड्रोह कंदो, साम्हूं ॾिसते ॾिसते न कंदो।
ख़यानत कंदड़ जैसा ख़यानत कंदो ॾिसंदे ॾिसंदे न कंदो। कुर्बान वञा मुंहिंजा मोहम्मद करीम तूं जन लफ़्ज़नि मुबारकनि तां ओबुदुल्लाह का अन्नका तराहु। हर तबके सां है सां हिकिड़ो अहिड़ो त फरमाएगा हर तबके सां पढ़ाईंदड़ ईअं पढ़ाए ॼण अल्लाह थो ॾिसे ईअं न त मुहतमिम जो भउ आहे। हाँ ईअं न त महीनो पूरो थिए पघार वठणी आहे। मदरसा हलाईंदड़ दिल में सोच त मां ईअं कमु कयां ॼण मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। हीउ रुपयो ख़र्च करे रहियो आहे अल्लाह ॾिसी रहियो आहे। हीउ 100 ख़र्च करे रहियो आहे अल्लाह ॾिसी रहियो आहे। ओबुदुल्लाह का अन्नका तराहु। ईअं ज़िंदगी गुज़ारियो ॼण त अल्लाह तव्हांखे ॾिसी रहियो आहे। अल्लाह जे साम्हूं बीठा हो। जेको क़यामत जे साम्हूं बीहणो आहे उहो तस्वुर दुनिया में अची वञे मुजरिम कंदो जुर्म ॿुधाए। इन में इहो मतिलबु न आहे छड़ो निमाज़ अहिड़े तवजो सां पढ़। हाँ निमाज़ भी आहे ॿी इबादत भी आहे पर हीअ पूरी ज़िंदगी जी ॻाल्हि आहे। निमाज़ ईअं पढ़ ॼण त अल्लाह तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। थोड़ो छोड़ो हिकु तव्हां साम्हूं कॾहिं जलसे में वेंदा आहियो न को साम्हूं ॾिसंदड़ हूंदा आहिनि हुनजे कंहिंजो हिकिड़े जो चढ़ो हीअं चेहरो हीअं फिरी वेंदो आहे न त असां ॻाल्हाईंदड़ जी दिलि में ईअं लॻंदो आहे ॼण लोहार जो को धकु लॻो आहे हिते छड़ो हुनजो चेहरो हीअं फिरी वेंदो आहे। पढ़ाईंदा आहियूं छड़ो हिकिड़ो शागिर्द हुनजो थोड़ो छोड़ो चेहरो हीअं थी वेंदो आहे न त पढ़ाइण ते दिलि न चवंदी आहे तबियत ख़राब थी वेंदी आहे ईअं न। पर जे तूं कंहिंसां ॻाल्हाए रहियो आहे छड़ो तूं हुन सां ॻाल्हाए पर हुनजो चेहरो हेॾे हुजे। अल्लाह तो फरमाए ईअं इबादत कर का अन्नका तराहु ॼण तुंहिंजो रब तुंहिंजे साम्हूं बीठो आहे तूं पंहिंजे रब खे ॾिसी रहियो आहे। ईअं बंदगी गुज़ार इबादत भी ईअं कर। फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक। वॾो पहिरियों दर्जो इहो थो बस बिल्कुलु ईअं ॾिस ॼण ईअं बंदगी कर ॼण त मां अल्लाह खे ॾिसी रहियो आहियां ॼण त मां ॾिसी रहियो आहियां। पर अल्लाह खे ॾिसी त न सघंदे तॾहिं त अल्लाह जे नबी फरमायो का अन्नका इन माने छा अल्लाह के ॾिसी कोन सघंदो तव्हां। अगर मूसा चयो त मां ॾिसां अल्लाह चयो त लंतरा न ॾिसी सघंदे थोड़े जो तजली छलाई त मूसा ई पे होश पर ॾिसी त न सघंदे पर अहिड़े तस्वुर सां ज़िंदगी गुज़ार का अन्नका ॼण त ॾिसी रहियो आहियां। फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक। पर जे एॾो दर्जो पहिरियों नथो मिलई त कम अज कम एतिरो त ख्याल कर भले तुंहिंजो ख्याल एतिरो नथो अचे पर एतिरो त ख्याल कर फ़इन्नहु यराका जो कुझु तूं करे रहियो आहीं तुंहिंजो मालिक तोखे ॾिसी रहियो आहे। तोखे एॾो ख्याल नथो अचे जो ॼण त तूं रब खे ॾिसी रहियो आहे एॾो नथो अचे त भला ॿियो दर्जो कर कहिड़ो त जो कुझु मां करे रहियो आहियां मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। इहो दर्जो आहे एहसान जो समझो इन जी माना अथव एहसान। ॿ भाइर अहमद गज़ाली मोहम्मद गज़ाली अल्लाह जा वली रहमतुल्लाह अलैहिमा। एक अदो थो निमाज पढ़ाए ॿियो भाउ थो पोयां निमाज न पढ़े। इमामत कंदड़ भाउ थो अम्मा खे शिकायत करे अम्मा भाउ पोयां निमाज नथो पढ़े माण्हू मूंखे छा चवंदा। एॾो त ख़राब आहे जो भाउ ई निमाज पोयां नथो पढ़े। आहे को पोयां इन्हनि खे पोइ हिते शोर थो अचे थोरो आहे को माण्हू खे जलण वारो। अम्मा माण्हू छा चवंदा मां भाउ निमाज थो पढ़ायां पर अदो मुंहिंजे पोयां निमाज नथो पढ़े।
अम्मा तंबीह कई, अम्मा डांटियो पुट छो भाजे पोया नमाज नथो पढ़े। पुट नमाज पढ़े, छोरो तो पढ़े। अम्मा हुक्म आ, ठीक है मां पढ़ा तो पोया ची नमाज से बीठो। एरा भा नमाज शुरू कई तो ओ भा विच नमाज के टोड़े खड़े रवानो थे। वरी वो भा आयो अम्मा वट, अम्मा हाणे तो वडो मूसा कार करे छड़ी, मु तो ना अचे तो भलो नमाज ही टोड़े खड़े रवानो थे। हाणे तो मुझे अञा मसलो थी। अम्मा थी समझाए पुट छो हाणे त पोयां नमाज के टोड़े रवानो थे। हाणे जवाब वध अमर के पुट थो जवाब दे, अम्मा मां मजबूर आ, छा कया मां अधे जे पोयां नमाज शुरू कयम। मुखे जान थी वई अल्लाह मुझी दिल में आंदो। मां डिठुम तो मुझे अधे जो तवज्जो नमाज का बाहर निकरी वयो, अल्लाह जी इबादत का तवज्जो बाहर निकरी वयो। अम्मा एड़े इमाम जे पोयां नमाज की पढ़ा। छा अल्लाह वारन जी जिंदगी। अज ॾिसो असां जड़ा भी इमाम है, चवंदा जड़ा रूह तेड़ा खत्म है, जड़ा असां हूंदासीं तो पोयां भी अहिड़ा थी। अम्मा थी पूछे बे भा खां, पुट छो तू नमाज इं पढ़ाए रहो कि नमाज पढ़ाए दे तुझो ख्याल छो अल्लाह खां बाहर वयो, छो तुझो ख्याल नमाज खां बाहर वयो। ओ इमाम उहो अदो जवाब रे तो, अम्मा अदो सही चई रहो आ। जरे मां अल्लाह जे कुरान के शुरू कयम नमाज में, कुरान पढ़दो पियो अचा, मुखे मसाइल ज़हन में ईंदा पा वञन। शरई मसला आयत मां जेके निकरन पिया उहे मुझे ज़हन में ईंदा पा वञन। हिन आयत मां ही मसलो निकतो, हिन आयत मां ही मसलो निकतो, हिन आयत मां ही मसलो निकतो। अमर चेरे ओ मुझा पुट वाकई तुझे भाजी सची गाला, ओ बुदुल्लाह का अन्नका तराहो। पुट तो के मसला कढ़ना है त नमाज का बार कुरान के खोले करे मसला कढ़। नमाज त इं पढ़ बिया का अन्नका तराहो, जन त पांजे रब के दिसी रहो आ। ओ पुट तुझे भाजी शिकायत सही आ, एड़ी इबादत अल्लाह वट कबूल न थींदी आ जंहिंमें तवज्जो अल्लाह ॾांहुं न हुजे। हाणे तव्हां सोचो तो असां में एहसान आहे। अमर उन इमाम भा के समझाए, हाणे हुन बे पुट ॾे मुतवजह थी, जेको नमाज टोड़े पियो अचे। वरी बे पुट के नसीहत करण लगी आ, पुट मुझी मेहनत तहां बिन्ही ज़ाय करे छड़ी। दुआ कयो अल्लाह से जी के औलाद के अब्बा अम्मा भी अड़ा दे। हाँ तारो मदार तो बुनियाद ते है ना। तो असां बेदीन होंदासीं औलाद असां हिकिड़ी दींदा। चवंदा दादा फिर तो पीढ़ ते वेंदी आहे, पीढ़ तो अबो अम्मा है ना। हाय हाय अम्मा कहिड़ा लफ़्ज़ चए, ओ मुंहिंजा पुटो बचड़ो तहां त मुंहिंजी बिन्ही मेहनत ज़ाय करे छॾी। तहां त ॿई मुंहिंजे कम वारा न थियव। हिकिड़े पुट जो हाल इहो आहे, नमाज पढ़ाए थो अल्लाह ॾांहुं तवज्जो न आहे, मसाइल ॾांहुं तवज्जो आहे। अम्मा एडी डांट थी करे सिर्फ मसाइल न तवज्जो। तो असांजो हाल छा आहे, नमाज़ूं पढ़े रहा हो दिल में झगड़न जा ख्याल अची रहा आहिनि। नमाज़ूं पढ़े रहा हो दिल में बिरादरन जे झेड़न जा ख्याल अची रहा आहिनि। ओ नमाज़ूं पढ़े रहा हो दुनिया जे कमन जा ख्याल अची रहा आहिनि। हाणे नज़र कर तो असांजो एहसान छा आहे, तो असांजी ज़िंदगी छा आहे। अम्मा थी चए पुटो तहां त बिन्ही मुंहिंजी मेहनत ज़ाय करे छॾी। हिकिड़े जो हाल इहो आहे कि अल्लाह जी नमाज पढ़ी रहियो आहे, तवज्जो अल्लाह ॾांहुं न आहे, मसाइल ॾांहुं तवज्जो आहे। पुट तूं बि मुंहिंजी मेहनत ज़ाय करे छॾी। तू जने भा जे पोयां नमाज पढ़ी रहे हैं, तुझो तवज्जो भा ॾे की वयो, तोखे की ख़बर पई कि मुंहिंजे भा जो तवज्जो नमाज खां हटी वयो। मालूम थियो पुट तुझो तवज्जो भी रब ॾांहुं न हुयो, न मुंहिंजे हुन पुट जो तवज्जो रब ॾांहुं हुयो। मुंहिंजा बचड़ो तहां त बिन्ही मुंहिंजी मेहनत ज़ाय करे छॾी। एहसान इन्हीं जो ना,
असांजी ज़िंदगी गुज़ारे औलाद जेकर चङी न थी पए वॾा थी रहूं था साईं छा कयूं मूंखे त औलाद पुट ईअं थो ॻाल्हाए ॼण त मुंहिंजे घर जो मुलाज़िम आहे चवंदा आहिनि सिंधी में जहिड़ी करणी थी अरबी में चइबो आहे तदीनो तुदानो कमा तदीनो जंहिंजी माना जहिड़ी कंदे अहिड़े ई तोसां थींदे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती चैन सिलसिल मां हिकु सिलसिले जो इमाम बंगाल जे दौरे ते वञी जिथे अल्लाह जो कुरान पढ़े ओ ग़ैर मुस्लिम हिंदू भी ख्वाजा मोइनुद्दीन जे कुरान के ॿुधदे कलमो पढ़दा मुसलमान थींदा था छो हिन करे त उन्हीं जे अंदर चओ ये टई शयूं मौजूद हों इल्म भी होयो अमल भी होयो एहसान भी होयो जेकर असांजो वाइज़ भी ईअं एहसान जे दर्जे वारो हुजे एहसान हाणे एहसान जी माना सम्झी अथव के ओबुदुल्लाह का अन्नका तराहू ओ बंदगी ईअं हुजे ॼण त अल्लाह खे ॾिसी रहियो आहियां जे अज भी अमल इन्हीं तवज्जो सां कंदा वञो उन्हीं जो नतीजो अल्लाह अखियुनि सां पाण थो ॾेखारे कुरान पढ़दो थो वञे हिंदू भी मुसलमान थींदा था वञनि असांजे त कलमो पढ़दड़ भी कोन था ॿुधो कलमे पढ़दड़ भी बेनमाज़ी खे असांजो वाहिद नमाज़ी नथो बणे थी सघे थो मथां जे इल्म आहे त मथां अमल न आहे अमल आहे त मथां एहसान जो दर्जो न आहे टिनी शयुनि में कान का खुटल आहे जॾहिं दौरे खां वापसि था अचनि अम्मा खे चवनि था अम्मा ख़ुशख़बरी ॾियाई अम्मा मां हिन बंगाल जे दौरे ते जिथे कुरान पढ़ा पियो हिंदू गैर मुस्लिम कलमो पढ़ी मुसलमान पिया थियनि अम्मा हिन दौरे में 500 गैर मुस्लिम मुसलमान बणाया आयो त अम्मा खे ख़ुशख़बरी ॾियां त अम्मा ख़ुशि थिए अम्मा ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायाई 500 माण्हू गैर मुस्लिम जहन्नम खां बची विया जन्नत जा हक़दार थी विया अम्मा थी जवाब दे पुट मोइनुद्दीन वाकई तुझे इल्म जो कमाल वाकई तुझे अमल जो कमाल पर ओ मोइनुद्दीन बचड़ा पर गाल ॿुध तुझे इन मकाम ते पहुचण में मां अम्मा जी मेहनत शामिल थी छा वो अबाओ ॿुधो वो मायरो ॿुधो बेली इस्लामी अब्बा बणजी वञो रहम दिल अब्बा बणजो बेली औलाद ते रहम कयो उनखे जहन्नमी न बणायो सगीर औलाद के तव्हां सां जहन्नमी था बणायो बेसमझ औलाद तव्हां चयोसीं कीअं असां औलाद ओ घर में हराम खणी अचण वारो व्याज खणी अचण वारो ओ जुआ जो माल खणी अचण वारो चोरी जो माल खणी अचण वारो जुल्म जो माल खणी अचण वारो बेली पंहिंजे मथां रहम कयो पंहिंजनि सगीर बच्चन ते रहम कयो मुंहिंजे त इमामुल अंबिया लफ़्ज़ फरमाया ओ तवज्जो सां ॿुधो खुदारा तवज्जो सां ॿुधो मुंहिंजे मुस्तफ़ा जा लफ़्ज़ पान फरमायो मुझा उम्मतो मुझो ऐलान ॿुधो मां मोहम्मद करीम जो ऐलान ॿुधो कुल्लु लहमिन नबत मिन सुहते कुल्लु लहमिन नबत मिन सुहते कानत नार औला बिही औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमाओ याद रखो जंहिंजे जिस्म जे गोश्त जो टुकड़ो के हराम कमाई मां वधियो आहे हराम खाधे मां वधियो आहे फरमायो गोश्त जो टुकड़ो हराम कमाई मां वधियो मुंहिंजे साईं फरमायो इहो गोश्त जो टुकड़ो जहन्नमी